बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां तव्हांखे मच्छी फ्राई ॾेखारींदासीं ऐं पचाए इंजॉय कजो। मच्छी आहे 1/2 किलो, टमाटो जेके आहिनि उहे 3 पाव, लूणु मिर्च हेड ऐं सावा मिर्च, उन खां पोइ गरम मसालो जेको असां कुटींदासीं ऐं पोइ मच्छी जे मथां बुरको। हाणे अचो तव्हांखे पचाइण जो तरीक़ो ॿुधायूं। मच्छी फ्राई तव्हां ॾिठी अॼु ॾोकरीअ मां घर मां, ऐं उमेद आहे त अलाह साईं तव्हांजे रिज़्क़ में वाधारो कंदो, बहितर रिज़्क़ ॾींदो। जेकॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं क्लिप्स जेके आहिनि उहे बहितर लॻनि थियूं त लियाकत अली मीराणी जे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू ऑलवेज। अल्लाह।